न दुनिया से न दौलत से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। बुलंद आवाज़ से चो सुभान अल्लाह। नहीं देखा किसी आँख ने ओ तुझे हसी कोई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हजरत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, ये रबीउल अव्वल जो महीनो आ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो आ। नबी सल्लल्लाहु सहाबिया हजरत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु वो सोनो पांजे अंदाज सां शायरी में, अरबी जुबान में, अरबी शायरी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न के बयान करे दो, सीरत ऐं सूरत के बयान करे दो। वो उर्दू दानिस्तान जो शायर आ वो नबी जे सहाबी हजरत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन शायरी जे अरबी अल्फाजन जी तर्जुमानी उर्दू में करे थो, शायरी अंदाज में। यानी मां जेको तव्हांजे साम्हूं सोने नबी जी तारीफ़ मां पढ़ा तो शहर में, तो हकीकत में हजरत हसन रज़ी अल्लाह ताला जो सहाबी और रसूल जे उन अल्फाजन जी तर्जुमानी आ। सुभान अल्लाह। तो चो जे नहीं देखा किसी आँख ने तुझे सा हसी कोई, ना जन सकी कोई माँ तुझे सा मजबी कोई। मुबर्रा तुझको ऐबों से जहां में खुद किया पैदा, को बनाया तुझको ऐसा ही कि चाहा तूने खुद जैसा। यानी रबीउल अव्वल जे महीने में मुझो महबूब रब खे जियां चवंदो हुयो, मुझो अल्लाह पांजे प्रिय खे ठाहींदो हुयो। चो सुभान। पांजे कायदीन जे बयान खां बाद में मुझो बयान का हैसियत न है, लेकिन चूंकि दूर दराज का सफर किया दोस्तन के हुकुम ते बस हाज़िरी जा चंद लफ्ज़ ॻाल्हाईंदुसि, वधीक वाइज़ न कंदुसि। बस सिर्फ रबीउल अव्वल जो महीनो आहे, मां जेका आयत तिलावत कई आहे असांजा मोहतरम मोहसिन हज़रत मौलाना अबीदुर रहमान साहब अब्बासी जे हुकुम ते, बस सोने नबी जे रहमत ते असां ॻाल्हाईंदासीं। सिर्फ मां ॿ मिसाल तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। सिर्फ कीअं अवा हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि ही असांजो जेको भोतार आहे, असांजो हे मोतबर शख़्सियत आहे, माण्हू आहे, ही वॾो रहमदिल आहे, वॾो महिरबान आहे, शफ़ीक़ आहे, रहमत वारो आहे। बाबा कीअं? जो ओड़े पाड़े सां सुठो थो हले, भाइरनि सां नवाज़शूं थो करे, मिटनि माइटनि सां, अज़ीज़नि क़रीबनि सां राशन पाणी थो पहुचाए, कपिड़ा न आहिनि कोई कपिड़ा वठी थो ॾे, बाक़ियुनि जे लाइ बसि ज़ीरो आहे। मां तव्हां खां पुछां थो, इहो माण्हू रहमत वारो चइबो जेको पंहिंजनि खे त सुञाणे, अज़ीज़नि क़रीबनि खे त नवाज़े, मुसाफ़िर परदेसी धारिया उन्हनि जे लाइ बसि हिन वटि का हैसियत ई न आहे। पर पंहिंजनि खे त हर को ॾींदो आहे, पंहिंजनि सां त हर को महिरबानियूं कंदो आहे, को परवनि सां न करे ॾेखारे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उहा आहे, पंहिंजनि सां त प्यार मोहब्बतूं कयूं, लेकिन जानी दुश्मन हा उन्हनि जे मथां बि रहमत जा दरियाऊं वसाए छॾियऊं, रहमत जूं बरसातूं ऐं दरियाऊं वहाए छॾियऊं। असां ॻाल्हि कंदासीं सोने नबी जे रहमत जी, उतां कंदासीं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दुश्मननि सां महिरबानियूं करे उन्हनि जे मथां रहमत करे छॾियऊं। छो असां सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत खे बयान कयूं, पंहिंजनि मां, सहाबा मां, दोस्तनि मां। दुनिया चवंदी त पंहिंजा हुआ न, पंहिंजनि सां त हर को महिरबानियूं कंदो आहे, पर अमन सां दुश्मननि सां को करे त कमाल इन में आहे। पोइ तंहिंजे करे सिर्फ़ चंद मिंटनि जे लाइ 10 मिंटनि में सोने नबी जे रहमत के बयान कंदासीं अहादीस अंदाज सां।
पर उन मां जेके नबी जा दुश्मन हुआ जेको नबी उहो आ रहमत लिल आलमीन पंहिंजनि जे लाइ त वाह वाह चो दुश्मन जे लाइ बि रहमत वारा वाह के न चो सुभान अल्लाह वॾे चो असांजो नबी रहमत वारो असांजो नबी मेहरबान असांजो नबी शफ़क़त वारो आहे दुनिया वारो अल्लाह से असांजे लाइ फरमायो मोहम्मद मुस्तफा जो उम्मत जे लाइ फरमायो ओ दुनिया वारो मोहम्मद अरबी जहिड़ो नबी तव्हांखे रहमत वारो यार वेही करे बरकत वारो दोस्त वेही करे मां अल्लाह तव्हां ते एहसान कयो आहे सुभान अल्लाह चो त मां क़ुरान खोलिया हिन सुहिणे क़ुरान जो दीदार कराया साधो जो कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम चौथो सिबारो आहे सूरत आल इमरान आहे ॿुधो दुनिया जा मुस्लमानो अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो आहे आयत नंबर 164 आहे पर में लक़द मल्लल्लाहु अलल मोमिनीना इज़ बअस फ़ीहिमा रसूलन मिन अनफुसिहिमा यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिमा व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन सुभान अल्लाह आवाज चौथो सिपारो सूरत आल इमरान नबी रसूल घणा आया लखन जे तादाद में त अल्लाह से कई नबी जे के उम्मत के ये न फरमायो माता के ही नबी ॾेई ताते एहसान कयो आहे न हज़रत आदम नबी जे उम्मत के अल्लाह ईअं न फरमायो माता के आदम नबी दे ताते एहसान कयो आहे अल्लाह नबी जे उम्मत के ईअं न चयो माता के नूह नबी ॾेई करे ताते एहसान कयो आहे अल्लाह हज़रत इब्राहिम पैगंबर जे उम्मत के ईअं कोन चयो हज़रत इब्राहिम नबी ॾेई करे ताते एहसान कयो आहे अल्लाह हज़रत यूसुफ नबी जे उम्मत के ईअं न चयो यूसुफ नबी सोने ॾेई ताते वॾो एहसान कयो आहे न अल्लाह हज़रत मूसा नबी जे उम्मत खे ईअं कोन चयो हज़रत मूसा नबी ॾे ताते एहसान कयो आहे न अल्लाह हज़रत ईसा नबी जे उम्मत खे ईअं न चयो हज़रत ईसा नबी ॾे ताते एहसान कयो आहे अल्लाह असां तव्हांखे इहो फरमायो लक़द मल्लल्लाहु अलल मोमिनीना इज़ बअस फ़ीहिमा रसूलन सुभान अल्लाह नबी जी उम्मत माता के मिठड़ो मोहम्मद अरबी इमामुल अंबिया बिनी जहान जो सरदार एड़ो नबी आए अबा साल में महीना तक घणा होया अल्लाह असांजे मिठड़े महबूब के रबिउल अव्वल जे महीने में छो मोकिलो रबी जी माना है बहार अव्वल जी माना है पीरी पीरी यानी पीरी बहार में अल्लाह को बहार दे छड़ो चो सुभान अल्लाह बहार छा के चइबो आ हां सही बहार में थजड़ियूं थजड़ियूं हवाऊं गुलंदियूं रहमत जी बरसात हूंदी आ वण टिण सुकल बूटा वण फुटी सावा थींदा आहिनि त थर जे इलाइक़े में वेंदो बहार जे मौसम में मोर
मोर झूयो पाइदे नजर ईंदा कच्चे जो सरजमीन में कोयलनि जो कुकर जो आवाज ॿुधण में ईंदो छो त बहार जी मौसम आहे ऐं मौसम खुशगवार आहे। अल्लाह फरमायो छो त मां पंहिंजे बहार खे मोकिलियां पियो जेको रहमत जी बहार खणी आयो बरकत जी बहार खणी आयो मोहब्बत जो बहार खणी आयो शफ़क़त जो बहार खणी आयो। रबीउल अव्वल में अचे जीअं बहारनि में बहार थी वञनि ओ दुनियार करे त अल्लाह जो क़ुरान ऐलान कयो आहे फरमायो अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह असांजो नबी रहमत वारो आहे दुश्मन जे लाइ दोस्त जे लाइ पंहिंजनि जे लाइ ओ कमाल करे आहे पर दुश्मन जे लाइ मां रहमत करे नबी जो हिकिड़ो दुश्मन आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सां गॾु जंग खां वापसी में उन्हनि जे छां जे फस में पिया आराम फरमाया शदीद गर्मी आहे दुनिया जो तजड़ी तजड़ी हवा पे बोले नबी जो तलवार मथे लटकी रहो हिकिड़ो दुश्मन नबी जो आयो मुशरिक आहे काफिर आहे अची ॾिठे त मोकिलियो साहबा नबी जा पर जान सार महबूब जा पर तलवार खणे थो पियो ॼण मां कढी करे मथे झेले बीठो आहे हीअं ऐलान कंदो पियो आहे या मोहम्मद ओ मोहम्मद अरबी तोखे अॼु केरु बचाईंदो मूंखां ईअं ऐलान थो करे पंहिंजो नाहे पराओ मुस्लिम नाहे गैर मुस्लिम दोस्त आहे दुश्मन आहे मोहम्मद अरबी जो अखियूं नज़र मुबारक खुली पियो उहे अखियूं कंहिंजो ज़िक्र क़ुरान हीअं कंदो आहे पर नबी जो अल्लाह अखियुनि में रोब रखी छॾियो आहे महबूब जूं अखियूं खोले पिया नबूवत वारियूं अखियूं मुशरिक काफ़िर दुश्मन जे अखियुनि में मिलाया साहबा फरमायो जब साहबा खां अलावा कहिड़ो साहबी न हो नबी जे नज़र में नज़र मिलाए महबूब खे ॾिसी सघे अल्लाह नबी जे अखियुनि में रोब रखे महबूब जे चपड़ में रोब रखे केड़ा चपड़ा कुरान ठुकराए फरमाया तो हर एक लिसान लगा चपड़न में रोब है अखियुनि में रोब है चेहरे में रोब है फरमाया सजा मुझे महबूब जो न के रुठो दुश्मन जे दिल में ॾकणी अची वई आहे के बचाईंदो मुझे दिलवर नबी फरमायो मूंखे बचाइण वारो हथ मथे करे तो अल्लाह जो सुभान अल्लाह। केरा बचाइण वारो ॾाढा त ॻाल्हायो एक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे में रोब अखियुनि में रोब अल्लाह जे नाले में रोब ॿुधाई त ॾकी वियो हलियो हथ में तलवार किरी पियो हुज़ूर सल्लल्लाहु रहमतुल्लाह अलैहि में तलवार खणी करे कंध ते रखी पर मईयम न मिनी हाणे ॿुधा तोखे केरु बचाईंदो हाणे वरी ॿाहूं ॿधी अहिड़ो सूफ़ी फ़कीर थी बीठो जहिड़ो बुज़ुर्ग ई दुनिया में न आहे चए मुंहिंजा नंढड़ा बचड़ा महिरबानी कर माफ़ कयो ग़लती थी वई आहे तव्हां त माफ़ करण वारा हो ही दुश्मन आहे साईं तव्हां त रहमत लिल आलमीन आयो तव्हां त माफ़ कंदा हो सुणो ही दुश्मन ई अथो चवे दुनिया वारो नबी जे अखियुनि में पाणी अची वियो छो त कुरान में अल्लाह फरमायो सुणा मां तोखे नरम दिल बणायो आहे राम दिल बणायो आहे पंहिंजनि जे लाइ त हर कोई करे सुणा तोखे दुश्मन जे लाइ बि रहमत वारो बणायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त रहमत लालमीन आयो तव्हां महिरबान आयो कुरान तव्हां जे लाइ ऐलान कयो आहे अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन
साईं मूंखे माफ़ कयो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ओ मुंहिंजा कातिल मुंहिंजा दुश्मन छा याद कंदे हलवा मोहम्मद अरबी तोखे माफ़ कयो आहे चो सुभान अल्लाह असांजो नबी दुश्मन जे लाइ रहमत वारो ओ जीअं जो पोते वरियो कदम जो था पर कदम न पियो थियुसि वरी नबी जे मोटे आयो अखियुनि में पाणी आहे रोए पियो दिल मां कुफर निकिरी वियुसि नबी रहमतुल आलमीन जो प्यार ऐं शफ़क़त वारो ज़रब उनजे दिल में लॻी चुको आहे कलमा पढ़े मुस्लमान थियो जी अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु चो सुभान अल्लाह चो असांजो नबी रहमत वारो दुश्मननि जे लाइ दुश्मन माफ़ करे छॾियो तो दोस्तों वो दुश्मन छा बणिजी वियो ॻाल्हायो त सही तो माफ़ करण सिखो खुदा जो कसम तव्हांजा जेके जानी दुश्मन हूंदा तव्हांजी माफ़ी तव्हांजे सिबिर खे ॾिसी करे केॾे पहाड़नि जी ताक़त रखियल तव्हांजे अॻियां कॾहिं न कॾहिं झुकी वेंदा सिबिर में माफ़ीअ में एॾी ताक़त रखी आहे रब साईं नहीं तॾहिं त चई हू दुश्मन हुआ काफ़िर हुआ ज़ालिम रहज़न हुआ नबी जे रहमत खे ॾिसी करे मोहम्मद अरबी जे कदमनि ते सर रखी गुलाम बणिजी विया जो मोहब्बत कयो जिसने दरिया बहाए जो सुभान अल्लाह मोहब्बत कयो जिसने दरिया बहाए दिल उनका भी जीता जो सर लेने आए कि बंदा नवाज़े जो दिखाए खुद खाए जवा और जवाहिर उठाए खुशी अपने गैरों के गम में ही भुला दी दिया दर्द जिसने उसे भी दुआ दी जो सुभान अल्लाह नबी से फरमाए मूंखे बचाइण वारो केरा ॻाल्हायो असांजो नाज़ असांजो आकड़ असांजो भरोसो पैसे ते आहे बनी बारे ते नौकरी ते माल ते बैलेंस ते सोन चांदीअ ते है ना साईं कौम बिरादरी कबीलनि ते दोस्तों अजीजो खुदा जो कसम आहे इहे सभु शयूं मिटण वारियूं आहिनि का शइ कम में अचण वारी न आहे खुदा जो कसम आहे मौत ऐं हयाती जो मालिक मुंहिंजो अल्लाह हिकिड़ो ई आहे बस काफ़ी जागीरदार हुया सरदार हुया नवाब हुया मुल्क जा बादशाह हुआ सदर वजीर हुआ लखे उन्हनि जा मुआविर पुलिस चौकीदार गार्ड हुआ खुदा जो कसम आहे पर मौत जो जॾहिं मारूड़ा पहुची वञे कंहिं बि उनखे बचाए न सघियो जो मौत हाथी जो मालिक मुंहिंजो अल्लाह हुआ केरा साईं इज्जत ज़िल्लत जो मालिक केरा मौत हयाती जो मालिक केरा है नफ़े नुकसान जो मालिक केरा है खोल कुरान जो सुभान अल्लाह व आखिरी चंद घरन में कुरान जो दीदार कराया फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्यों से बारा है सूरत आल इमरान है आयत नंबर 26 फरमाए कुल मालिकल मुल्क तुझे मुल्क मन तशाओ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाओ व तुइज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ बियदिकल खैर इन्नका कुल्लु शैइन क़दीर जो सुभान अल्लाह इज्जत ज़िल्लत जो मालिक है बैत मथे करो जो अल्लाह मौत हयाती जो मालिक है पूरे दुनिया जो बादशाह केर अया ॿुधो कुरान छा थो चवे कुरान फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर तो सुभान अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तनि जे लाइ त रहमत पर दुश्मननि जे लाइ बि ॻाल्हायो तो सही पानी की बोतल काथे अब वादी ताइफ में पथरियूं लॻस के न पूरो बदन रत मां लोलहो आहे कि न
सलाह शरीफ बुलंदा वजन तो सामू बीठा है तकलीफ़ रहना हथ में पथरियों है भीतर मोहम्मद मुस्तफा रहमतुल्लाह जो पूरो बदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जख्मी आ अखिन में पानी आ नीर वहे थो पियो दिल में दुख आ अम्मी आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाती हदीस पाक में पढ़ियो या रसूलल्लाह भला तहां जी जिंदगी में जेके तहां दुख ऐं तकलीफ़ूं मिलिया उनमां का एड़ो दुख बुधायो जो जिंदगी में हमेशा तहां के याद करे तहां रुना हुयो नबी से फरमाया आयशा दुख तो घणा मिलिया पर वादी ताइफ में जेका तकलीफ़ मिली आ उनके मां नबी मौत तक नथो बुलाए सके दुश्मन भी चाहे तकलीफ़ रहना अल्लाह जी इजाजत या रसूल अल्लाह ता हथड़ा खणी करे दुआ बदुआ कयो सोना मांदेस नाबूद करे छरिया दुश्मन होया के ना पांजा न होया मुसलमान लवा परावा हुआ रोजन दुश्मन ने कातल हुआ ओ दुनिया रे जो महबूब हथड़ा खणे रहो है जमीन में जलजला चया आसमान जो पर्दा चेर गया फरिश्ता जो चीखा लग रहा अल्लाह तावारा जो खैर ना है पर दुनिया रो ताके चा खबर असा जो नबी तो रहमत वारो दुश्मन के भाव करने वारो दुश्मन से प्यार करने वारो मुझे महबूब हथड़ा खणे करे दुश्मन ने न्यारे करे रोई करे हिया फरमाओ जे दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसी रत दे जो सुभान अल्लाह दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसी रत दे यही है अक्ल के अंधे इन्हें नूर हिदायत दे जो असां जो नबी दुश्मन जे ला रहमत वारो जे करे सर इन मौजू ते हलजे पूरी रात खत्म थी वये खुदा जो कसम आए जो असां जो महबूब रहमतुल आलमीन है अनस केतरे कदर दुनिया में आया भी उम्मत सा प्यार या अल्लाह जे शिकल के तब्दील न कजा वफात हुजण वाले वक्त में दुनिया छड़ंदा भी उम्मत याद माशर के मैदान में लखन तादाद नबियन जे अंबिया इकराम जे जुबान ते नफ्सा नफ्सी 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 पर वाहिद मोहम्मदुर रसूलुल्लाह असां जो दिलबर नबी इमामुल अंबिया जे जुबान ते या रब उम्मती जो सदा हो केड़ो नबी साहबा जे मज में मां आखिरी हदीस बयान करे बस दुआ था करो केड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिसो नबी जे रहमत के अल्लाह जे प्यार के भी दोस्तों रात जो ही घड़िया शल तो के तौबा जी तौफीक मिली वने बस ते सजो जलसो कामयाब थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा जी जमातो माशर जे मैदान में मां उम्मत जी सवारिश कंदुस अम्मी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा फरमाई बाबा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो ता फरमायो तो अल्लाह मुखे राजी करे छरीदो माशर जे दिए में बाबा बुधायो भला ता कदे राजी थींदा मुझे दिलवर नबी फरमायो फातिमा मां अल्लाह का ऐसी तक राजी न थींदो मां जैसी तक मां जो हिकड़ो गुनाहगार उम्मती जन्नत में होंदो सभिन के जन्नत रही करे मां नबी रब का पो राजी थींदो जो सुभान अल्लाह चो नबी रहमत वारो माशर जे मैदान में भी न विसारी वो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हदीस बयान करे गए फरमाए ओ सहाबा जी जमात माशर जे मैदान में सभिन का आखिर में जे को जन्नत में वेंदो मां मोहम्मद मुस्तफा के उन जी खबर है सहाबा फरमाए या रसूल अल्लाह वो केर होंदो किया होंदो केर होंदो जे को आखिर में जन्नत में वेंदो मुझे दिल पर नबी फरमायो एकड़ो एड़ो माने देखो जन्नत जहन्नम जे विच में आंदो उन जे अमल जी तोर थी दे सवाब गुनाह बराबर आंदा पोइ उन जो मुंह जहन्नम जे तरफ आंदो पुछड़ी जन्नत जे तरफ आंदो वेंदो वेंदो मुख्तलिफ हदीस जे किताबन में इहा हदीस आयल गौर सां ॿुधजा मुझे तरफ तवज्जो कजा कीमती ॻाल्हि है इंशाअल्लाह दिलि तुंहिंजे नरम थी वेंदे तौबा जी तौफीक मिले वेंदे रब रहमान राज़ी थी वेंदो मुसलमानो मुंहिंजे महबूब फरमायो वो वेंदो वेंदो पोइ चवंदो मुंहिंजा अल्लाह बानो
रब के सड़ा कदो अल्लाह फरमा तो जीव जावाला जो तो अल्लाह मां खोड़ देर बैठो आया अल्लाह मुझे मो जन्नत जे तरफ थे पुछड़ी जन्नत जे तरफ अल्लाह जन्नत जे तपश बा मुझे मुंह के साड़े छड़वा अल्लाह के मेहरबानी त कर मुझे मुंह के जन्नत जे तरफ कर पुछड़ी के जन्नत जे तरफ अल्लाह फरमाए तो बाना वादो कर वरी तो सवाल न कदो बानो चदो न मुझाला वरी सवाल न कदो मुझे तो सवाल दुआ है अल्लाह फरमाए तो फरिश्तो इनके फेराओ जे मां के जन्नत जे तरफ पुछड़ी के जहन्नम जे तरफ फेराओ वेंदो 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 थोड़ा देर ताए वे वरी चोदो मुझाला अल्लाह फरमाए तो वरी नमड़े चोदो अल्लाह बस मेहरबानी कर आखिरी गुजारिश है मुझे पक्को दुआ वरी सवाल रख दुआ अल्लाह तुझे इज्जत जो कसो रफर तो छाए वो जाबारा रोई करे छोड़ो अल्लाह मुझे पुछड़ियों के भी जन्नत वजे तबश साड़े छड़वा अल्लाह मेहरबानी कर जन्नत का मुखे थोड़ो परे कर जन्नत जे वेजे कर थोड़ा सुभान अल्लाह अल्लाह जी बनो तो फरिश्तो इन बाने के जन्नत का थोड़ो परे जन्नत जो थोड़ो वेजे क्यों वो फरिश्ता उनके उन हालत रखंदा वेंदो वेंदो खोड़ देर वेंदो वरी चोंदो ओ मुझा अल्लाह चो सुभान अल्लाह रब केडो मेहरबाना हां सही रब तो फरमाए तो मुखे सडो ना ता सड़ा कंदो मार बर राजी थी वेंदो मां खुश थी वेंदो मां घुरंदो मां रब जी खुशी जी इंतिहा न रहंदी खोल कुरान चो सुभान अल्लाह वक्त ना है बस मां मुख्तसर कुरान पढ़ंदो अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्यासी मारा है ओ दुनिया सूरज नालो सूरत बकरा है आयत नंबर 186 है सातों छह कुरान फरमाए साल गए बादी अन्नी फइल्ली करीब मुझे बुधावत दाई इधा दान फल हस्त जे बोले वल युमिनु बि लअल्लहुमा यरशुदून सो सुभान अल्लाह खोलो कुरान चो कुरान सचो आ वरी आवाज न लगा अल्लाह फरमायो ता मुके सड़ा कंदो मां जी करे जवाब दीदो अल्लाह जी करे जवाब थोड़े इन जड़ो खुश नसीब इंसान केर होंदो जेके अल्लाह जी करे जवाब दे अल्लाह फरमायो जी मुझा बाना चोदो अल्लाह मुके बस जन्नत जे दरवाजे ते तवे हार अल्लाह फरमायो वरी नमूने अल्लाह ने पक्को वायदो वरी सवाल न कंदो अल्लाह जो फरिश्तो ठीक बियारो जन्नत जे दरवाजे ते वेंदो हाणे दिसंदो जन्नत जा मजा पूरो दिसंदो माला तू दिसंदो वरी हाणे कादे सिबिर कंदो इन जो इश्क अया मस्त थींदो है न सी ओ मुझा अल्लाह और रड़ियो कंदो दाऊ कंदो अल्लाह में खैर ताए वरी छा थियो चोंदो अल्लाह मेहरबानी कर न मुड़े न चोंदो अल्लाह एडो पंध कराए आयो अल्लाह सब जन्नत में मजा था करनी मां हिकड़ो बदबख्त बाहर वेठो अल्लाह मुके जन्नत जो दरवाजो टपाए छॾींदी त वाह थी वेंदा चो सुभान बस अल्लाह या मेहरबानी कर बस आखिरी गुजारिश हाणे त आखिरी में कम पूरो थी वेंदो न सही रब से आखिरी पाण त थियो थी मुझे रहमत मां ना उम्मीद न थिजो खोल कुरान चो सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह चो त मां कुरान जो दीदार कराया रब पाण त फरमायो मुझे रहमत खां ना उम्मीद न थिजो मां कीअं ना उम्मीद थिया अल्लाह एडो पंध करे आयो परे खां घुरायो थी हाणे त हिकड़ो कदम बाकी आहे अल्लाह जे करे मुके बार वियारे छॾे
दे तुझे इज्जत में को इजाफो नहीं दो जेकर जन्नत बुझड़े मिस्कीन खेरे दे गुनाहगार के अल्लाह तुझे बादशाही में का घटा धन थे दो तू तो वो मौलाए करीम अल्लाह तरकारी दे बेसर दो वाए दाबादी दे बेसर दो वाए हाकत दे बेसर दो वाए अजु नाकत दे बेसर दो वाए पानी जी जिद्दत इज्जत खोल कुरान जो सुभान अल्लाह पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम चोवे हाँ से बारा है मुझे सबूना जो कुरान खुलो पया है सूरज नालो सूरत जमारा है वो दो दुनिया मुसलमानो कुरान जो बिगड़ तो सवाब है इन्हें सुने जो दिसन भी सवाब हो कर यार जो दीदार पर में कुल इबाद अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इल्लल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम तो सुभान अल्लाह अल्लाह पाक चयो थे मुझे रहमत था नामेद न थो अल्लाह मां किए नामेद था मां त सरड़ा कंदो रहंदुस खोल कुरान जो सुभान अल्लाह अल्लाह कुरान बुध छातो चवे कुरान बीजा थे अल्लाह जे कुरान ऐलान कयो पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उनमें सिबारा है सूरतुल फुरकान है आयत नंबर 17 पर में मन तौबा व आमना व अमिला अमलन सालिहन व उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कानल्लाहु गफूरुर रहीम सुभान अल्लाह चौ कुरान रहमत वारो किताब बुलंद आवाज अल्लाह जी फरमाते फरिश्तों